अस्सलाम वालेकुम तान सुबह टीवी न्यूज़ में वली मोहम्मद चारो नजर विझो था मोरो खां आप्त अपड़ोचे हिन रिपोर्ट ते नादिन शाहपुर जानिया भरसां ॻोठ करीम बख्श सोलंकी जे रहवासी मक़तूल नौजवान शरफुद्दीन सोलंकी जे कातलनि जी गिरफ़्तारी ॻोठाणनि मथां जड़तो मन घड़त केस दाख़िल करण ऐं घरनि ते नवाब शाह ज़िले जी पुलिस पारां बिला जवाज़ चढ़ाई करण ख़िलाफ़ मुतासिर ॻोठाणनि अॻूणे ज़िले काउंसलर फ़कीर अलाह रखियो सोलंकी शहदाद सोलंकी मोहम्मद सोलंकी हामिद सोलंकी ऐं ॿियनि जे अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे हुननि चयो त 4 महीना अॻु मोरो जे गचीरो रोड ते लियाकत सोलंकी अवैस सोलंकी एजाज़ सोलंकी ॿियनि ॻाल्हियुनि बहाने फ़ैसिले लाइ घुराए असांजे नौजवान शरफुद्दीन सोलंकी खे क़त्ल कयो। केस में ॼाण जवाबदार रूपोश आहिनि पर मोरो ऐं नवाब शाह पुलिस खेनि प्रोटोकॉल ॾेई खेनि घुमाए रही आहे। उन चयो त जवाबदार एजाज़ सोलंकी असांजे नौजवान शरफुद्दीन सोलंकी जे क़त्ल केस तां हथ खणण लाइ नवाब शाह में पंहिंजे ई ज़ाती दुश्मनी तहत क़त्ल थियल उमरान उर्फ़ बबलू सोलंकी जो केस असां मथां दाख़िल करायो आहे जेको मन घड़त आहे। नवाब शाह पुलिस क़त्ल वारे हंधा जवाबदार गुफ़्तार बि कयो आहे पर उन बावजूदि बि असांजे घरनि मथां चढ़ायूं ऐं कूड़ा केस दाख़िल कराया विया आहिनि। उमरान उर्फ़ बबलू सोलंकी जे क़त्ल सां असांजो को बि तालुक़ु न आहे, भले अदालती तौरु साख पत ते जांच कई वञे।